क़ुबू सईद खान में कंबर निजी टीवी के सहाफ़ी मोहम्मद सालेह बुलेदी के ख़बरूं हलाइण तां बाअसर व्याजन पारां मोतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ प्रेस क्लब क़ुबू सईद खान के सहाफ़िन मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं सुजान धुरियुनि पारां प्रेस क्लब खां शहीद बनज़ीर चौक ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते सहाफ़िन रियाज़ जमाली, अब्दुल्ला खोसो, अब्दुल ख़ालिक खोसो, माशूक मक्सी, शबीर मक्सी, माजिद कंबो, ज़ैनुल आबिदीन मक्सी, STP जे गुलाम नबी चन्नो, गुलाम मुस्तफ़ा ब्रोही, अब्दुल रहीम हैदरी, शहीद भुट्टो जे कामरेड मोहम्मद ईसे मक्सी, जानिब खोसो, रशीद खोसो समेत ॿियनि चयो त कंबर जे हिक बाअसर व्याजी सहाफ़ी मोहम्मद सालेह बुलेदी खे हक़ सच जूं ख़बरूं हलाइण तां खेनि ॻरा नतीजा भोगण समेत मोतमार धमकियूं ॾियण वारो अमल सरासर गुंडागर्दी आहे। हुननि वधीक चयो त व्याज जे कारोबार खे वाइको करण ते कंबर जे सहाफ़ी मोहम्मद सालेह बुलेदी खे धमकियूं ॾेई हिरासां करे किरियल हरकत कई वई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सहाफ़िन जो DIG लाड़कानो, SSP कंबर शहदाद कोट ऐं सिंध जे निगरान वज़ीर आला खां नोटिस वठण जो मुतालबो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची